मेहड़ मोटरवे पुलिस इंतजामिया जी मुबैना मिली भगत गाही महिसर चौक ते बदतरीन ट्रैफिक जाम। मेहड़ शहर के मुख्य गाही महिसर चौक वट मोटरवे पुलिस ऐं मकामी पुलिस इंतजामिया जी मुबैना मिली भगत सबब नेशनल हाईवे शदीद ट्रैफिक जाम मामूल बणिजी वियो आहे, जंहिं करे शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुड़े रहिया आहिनि। इंतजामिया जे आशीर्वाद हेठि रोड ते नाजाइज़ कोच अड्डा वेगन ऐं रक्षा बीठल नज़र अचनि था, जंहिं सबब आमद रफ़्त सख़्त मुतासिर थी रही आहे। मोटरवे पुलिस जी नाअहली सबब रोज़ानो हादसा पेश अची रहिया आहिनि, जंहिं करे इलाक़े जा रहवासी अज़ाब में मुब्तला आहिनि। क़ीमती इंसानी जानियूं ख़तरे में पियल आहिनि। बेतरफ़ कोच मालिक मुसाफ़िरनि खां मनपसंद ऐं वधीक किराया वसूल करे रहिया आहिनि। मेल स्टाफ ते कराची ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िरनि मीडिया आॾो दाह कंदे चयो त सिंध हुकूमत जी नाअहली ऐं ट्रांसपोर्ट माफ़िया जेका मुबैना तौर हुकूमत में वेठल आहे, ग़रीब अवाम खे वधीक किरायनि जी सूरत में लुटे रही आहे। शहरीन ऐं दादू ज़िले जे अवाम एसी मेहड़ ऐं DC दादू खे सख़्ती सां अपील कंदे चयो आहे त बाईपास ते क़ाइम नाजाइज़ कोच वेगन ऐं वेन अड्डा फौरी तौर ख़त्म कया वञनि। अवाम वधीक चयो त मोटरवे पुलिस जी बेध्यानी सबब थींदड़ हादसनि ते लाॻापियल इदारा फौरी नोटिस वठनि, ॿी सूरत में अवामी एहतजाज दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।